खानगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे गॾियल क़ौमुनि में मुस्तक़िल नुमाइंदे मलिहा लोधी चयो त दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी गॾियल दुश्मन आहे ऐं उन खां छुटकारे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। मलिहा लोधी अफ़गानिस्तान हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त सिक्योरिटी जी सूरत हाल में तेज़ी सां बिगाड़ रुॻो अफ़गानिस्तान लाइ न पर पाकिस्तान लाइ बि ॻणिती जोॻो आहे। हुन चयो त दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़े सां लॻी रहियो आहे त इलाइक़े में दाइश जो असरु वधी रहियो आहे, जंहिं जे बारे में हू ॻच अरसे खां ॻणिती में हुआ। संदसि चवण हो त उन्हनि हमलनि पुठियां उन्हनि अंसरनि जो बि हथु थी सघे थो जेके ख़िते में अमन अमान लाइ थींदड़ कोशिशुनि खे नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था। मलिहा लोधी चयो त अफ़गानिस्तान पाकिस्तान ते इल्ज़ाम हणण बदिरां पंहिंजी सिक्योरिटी मसइले ते ध्यानु ॾे। हुन चयो त अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जा हमला अमन दुश्मन अंसरनि जी मौजूदगी जो सबबु आहिनि। संदसि चवण हो त उन्हनि अफ़गानिस्तान खे ॻच अरसो अॻु दहशतगर्दी जे हमलनि खां आगाह कयो हो। संदसि चवण हो त अफ़गानिस्तान जी अहिड़ी सूरत हाल परेशान कंदड़ आहे ऐं हू ख़िते में अमन चाहिनि था। गॾियल क़ौमुनि मुस्तक़िल नुमाइंदी मलिहा लोधी चयो त हू ख़िते में अमन जी बहाली ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हर क़िस्म जी मदद लाइ तयारु आहिनि।